नाज़रीन, सिंधड़ी तालुके जे ॻोठ अब्दुल नबी बिरोही समेत केतिरनि ई ॻोठनि मां अञा ताईं बरसाती पाणी निकाल न थी सघियो आहे। इन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे शाहजहान शेर। सिंधड़ी तालुके में तेज़ तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी आहे। ॻोठ अब्दुल नबी बिरोही समेत केतिरा ई ॻोठ अञा ताईं पाणी में ॿुॾल आहिनि, जॾहिं त हज़ारे ख़ानदान अञा ताईं वाहन शाखनि ऐं रोडनि जे कपरनि ते बेहारो मददगार वेठल आहिनि। 25 ॾींहं गुज़रण बावजूद बि मुतासिरनि जी कंहिं बि वाहर न कई, जॾहिं त पेरूमल, अरणोमेल ऐं कंडियारी खे मेलाईंदड़ मेन रोड बि पाणी हेठि अची विया आहिनि, जंहिं करे केतिरनि ई ॻोठनि जो हिक ॿिए सां राब्तो कटिजी वियो आहे। हज़ारे एकड़नि ते बीठल वोणनि कमनि ऐं सारियुनि मिर्चनि जो फसल बि अञा ताईं पाणी हेठि आहे, जॾहिं त इंतज़ामिया जी लापरवाहीअ सबबि बासर माण्हुनि पारां सामारो शाख में लिफ्ट मशीनूं लॻाए शाख में पाणी कढण जो सिलसिलो जारी आहे, जंहिं करे शाख खे गारा पवण करे ॻोठ अब्दुल नबी बिरोही, अली बख्श मरी, पांधी मरी समेत 10 खां मथे ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। जेको आहे सो काफ़ी माण्हू हिते रहनि था। हालिया जेके बारिशूं थियूं उन में जेको आहे सो इंतज़ामिया जी तरफ़ां असां सां को बि राब्तो वग़ैरह कोन्हे ऐं हिते मच्छरनि जो आज़ार आहे। काफ़ी घर ॾही विया आहिनि, काफ़ी माण्हू हिते दरबदर आहिनि ऐं तव्हां पाण ॾिसो पिया हिते तबाही केतिरी आहे। असांजी का बि मदद कोन कई वई आहे, का बि असांखे जेको आहे सो टेंट वग़ैरह या का बि शइ असांखे ॾिनी कोन वई आहे। ॿुॾी विया आहिनि, असां ग़रीब माण्हू आहिनि, न को राशन आहे, न को मिलियो आहे, न को टेंट मिलियो आहे, न को का शइ मिलियो आहे। घर सभु असांजा किरी पिया आहिनि, वाह में पाणी जाम अची वियो आहे, दर मर सभु भञी छॾिया आहिनि। हाणे ॻोठ खे असांजो पाणी खणे थो ऐं असां हिते वेहणु असांजो मुश्किल आहे, असां वेही कोन था सघूं। हाणे दर पदर लॻा पिया आहियूं, असांखे को बि केरु मदद ई कोन थो करे सघे। ऐं ताणी मंगला मोरी ते गंडा पाणी मथां अचे पियो, असांजो घर ॿुॾी विया आहिनि सभु। छाजे करे असांखे छाजी सज़ा थी मिले? छा असां पीपल्स पार्टी खे वोट कयो इन जे लाइ कयो आहे? हींअर जेको आहे हिते शेख बिरादरी आहे या शर आहिनि या बिरोही आहिनि, सभिनि सां फैल आहे, हिकु सारी को आहे, को बि बचियल कोन्हे, को बि माण्हू कंहिंसां रिहाइती कोन्हे। बाक़ी असांजा MP MLA आहिनि, शाज़िया सगोरिया, उहा जेका असां पंहिंजे माण्हुनि खे परियां मदद करियो, उहो पाणी बि जेको आहे असांजे मथां दाख़िल आहे। बाक़ी साईं अली नवाज़ शाह त लभे ई कोन थो। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास, असिस्टेंट कमिश्नर सिंधड़ी ऐं NGO सेक्टर सां लाॻापियल इदारनि खे घुर्जे त मुतासिरनि जी हर मुमकिन मदद करे उन्हनि खे खाधे पीते जो सामान ॾेई उन्हनि जी मुश्किलातूं ख़तमु कयूं वञनि। शाहजहान शर, आवाज़ TV न्यूज़, सिंधड़ी।